अस्सलाम वालेकुम दोस्तों, राजपर वाइस तव्हां सभिनी खे भली कार। अॼु हैदराबाद में एक हैरान कंदड़ वाक़ियो साम्हूं आयो है, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया तां तेज़ी से वायरल थी रही है। इतलात मूजिब एक वकील संदस क्लाइंट विच में एक गाल तां शुरू थियल तकरार ओचितो शदीद इख्तियार करे ॾिसंदे ॾिसंदे ॿिन्ही धुरन में सख़्त झेड़ो शुरू थी वियो, जिते हिक ॿिए ते लतुनि मुक्कनि जा विस्कारा कया विया। वाक़े दौरान मौजूदा माण्हुनि ॿिनि धुरनि खे किराइण जी कोशिश धार करण जी कोशिश कई, जॾहिं त सॼो मंज़र एक शख़्स पंहिंजे मोबाइल फ़ोन में रिकॉर्ड करे वरितो, जंहिंखां पोइ उहो वीडियो सोशल मीडिया ते वॾे पैमाने ते शेयर थी रहियो। हिन वाक़े जी असुल बाबति वधीक तफ़सीलात साम्हूं अचण बाक़ी आहिनि, जॾहिं त लाॻापियल इख़्तियारनि तरफ़ां जांच थियण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। दोस्तो, तव्हां जे वाक़े बाबति छा था सम्झो? पंहिंजी राय ज़रूरु कमेंट में लिखो। जेकॾहिं अहिड़ियुनि ताज़ा तरीन अहम ख़बरुनि बाख़बर रहण चाहियो त राजपर वाइस खे फॉलो करियो, वीडियो खे लाइक करियो ऐं शेयर करियो ऐं असांजे पेज खे फॉलो कयो।